नाज़रीन, दादू जी अदालत डीसी दादू समीउल्लाह, निसार अली शेख एडमिनिस्ट्रेटर मेहड़, फहीम लाखिर एडमिनिस्ट्रेटर कैंट शाह, सोनू खान चांटियो ऐं एडमिनिस्ट्रेटर दादू जुल्फकार जतोई ते केस दाख़िल करण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। फरीदाबाद वेझो बाहि जे वाक़े में कामरनि जी नाअहली ऐं गफ़लत सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दादू जे वकील पारां अदालत में पिटीशन दाख़िल कराई वई हुई। सीनियर वकील पीर गुलाम मोहम्मद उर्फ पीर हनी तरफ़ां फरीदाबाद में इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ज़िम्मेवार कामरनि खे करार ॾींदे सेशन जज जी अदालत में पिटीशन दाख़िल कराई वई हुई। दाख़िल करायल पिटीशन में इंसानी जानियूं ज़ाया थियण जा ज़िम्मेवार डीसी दादू, एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी मेहड़, एडमिनिस्ट्रेटर कैंट शाह ऐं एडमिनिस्ट्रेटर दादू खे धुर बणायो वियो हो। एडिशनल सेशन जज मॉडल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत मथे ॼाणायल कामरनि खे अॼु तलब कयो हो। डीसी दादू ऐं ॿिया कामूरा अदालत में पेश न थिया। अदालत केस दाख़िल करण जा हुकुम जारी करे छॾिया, जंहिं बाद अदालत मथनि केस दाख़िल करण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। नाज़रीन, अवांखे अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त दादू जी अदालत डीसी दादू समीउल्लाह, निसार अली शेख एडमिनिस्ट्रेटर मेहड़, फहीम लाखिर एडमिनिस्ट्रेटर कैंट शाह, सोनू खान चांडियो ऐं एडमिनिस्ट्रेटर दादू जुल्फकार जतोई ते केस दाख़िल करण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि। फरीदाबाद वेझो बाहि जे वाक़े में कामरनि जी नाअहली ऐं गफ़लत सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दादू जे वकील पारां अदालत में पिटीशन दाख़िल कराई वई हुई। सीनियर वकील पीर गुलाम मोहम्मद उर्फ पीर हनी तरफ़ां फरीदाबाद में इंसानी जानियूं ज़ाया थियण जो ज़िम्मेवार कामरनि खे करार ॾींदे सेशन जज जी अदालत में पिटीशन दाख़िल कराई हुई। दाख़िल करायल पिटीशन में इंसानी जानियूं ज़ाया थियण जा ज़िम्मेवार डीसी दादू, एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी मेहड़, एडमिनिस्ट्रेटर कैंट शाह ऐं एडमिनिस्ट्रेटर दादू खे धुर बणायो वियो हो। एडिशनल सेशन जज मॉडल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत मथे ॼाणायल कामरनि खे अॼु तलब कयो हो। डीसी दादू ऐं ॿिया कामूरा अदालत में पेश न थिया। अदालत केस दाख़िल करण जा हुकुम जारी करे छॾिया, जंहिं बाद अदालत मथनि केस दाख़िल करण जा हुकुम जारी करे छॾिया आहिनि।